हर घर में सुका धाणा त ज़रूर हूंदा जिन खे मुख़्तलिफ़ खाधनि में ज़ाइके तौरु इस्तेमालु कयो वेंदो आहे, पर अॼु ताईं कंहिं बि धाणनि जे फ़ाइदनि बाबति कॾहिं बि न सोचियो हूंदो। तव्हांखे हैरत थींदी त धाणनि जे इन क़िस्म खे सुका धाणा त सॾियो वेंदो आहे, पर उन्हनि में 92% पाणी हूंदो आहे, जॾहिं त 4% कार्बोहाइड्रेट्स, 2% प्रोटीन, 1% फैट समेत विटामिन ई, विटामिन के, डाइटरी फाइबर, कैल्शियम, सेलेनियम, आयरन, मैग्नीशियम ऐं मैग्नीज़ मौजूद आहिनि, जेके उन्हनि जे फ़ाइदनि लाइ गंज आहिनि। खाधनि में ज़ाइके खां सवाइ जेकॾहिं तव्हां उन्हनि खे पाणीअ में पिसाए पियो त तव्हांखे सिहत जा हैरान कंदड़ फ़ाइदा थींदा, जन बाबति अॼु असां अव्हांखे ॿुधाईंदासीं। सभ खां अॻु त इहो पाणी ठाहिण जो तरीक़ो ॼाणे वठो। हिकु गिलास पाणीअ खे उॿारण जे लाइ रखो ऐं उन में 2 चांहि जा चमचा सुका धाणा विझी उन्हनि खे सही नमूने पचायो, एतिरे ताईं जो पाणीअ जो रंग मटिजी वञे। उन खां पोइ उन पाणीअ खे थधो करे वठो। इहो पाणी पीअण जो सही वक़्तु सुबुह जो नेराने जो आहे, जॾहिं तव्हांजो जिस्म पुरसुकून हुजे थो ऐं तव्हां का बि वाधू शइ नाहे खाधी हूंदी। हाणे अचूं था इन पाणी पीअण जे फ़ाइदनि ॾांहुं त आख़िर धाणनि जो पाणी पीअण जा सिहत लाइ कहिड़ा फ़ाइदा आहिनि। सुकनि धाणनि जो पाणी पीअण सां दिलि मज़बूत थींदी आहे। इहो पाणी घबराहट ऐं बेचैनीअ जे लाइ तमामु फ़ाइदेमंद आहे। गर्मीअ में इहो पाणी तव्हांखे डिहाइड्रेशन खां बचाए थो। इहो पाणी कोलेस्ट्रोल ते ज़ाब्तो रखण में बि वॾी मदद ॾींदो आहे। सुकनि धाणनि जो पाणी मादे खे थधो रखण सां गॾु सोज ऐं साड़ो ख़तमु कंदो आहे। हाज़मे जे लाइ सुकनि धाणनि जो पाणी तमामु बहितरीन इलाज आहे। बुख न लॻण ऐं गैस जे ख़ात्मे लाइ इहो पाणी जादुई असरनि वारो आहे। इन पाणीअ सां चहिरे जा दाग धब्बा ऐं निशान ख़तमु करे सघजनि था। वात जी धप जे ख़ात्मे लाइ नेराने इहो पाणी पीअण कंहिं इलाज खां घटि नाहे। धाणनि जो पाणी होड़नि ऐं महारुनि मां रत वहण वारे अमल खे बि रोकींदो आहे। इहो पाणी बेऔलादी वारे मसइलनि लाइ बहितरीन ऐं आख़िरी नुस्ख़ो आहे।